इलेक्शन कमीशन सेनेट जी चूंड लाइ तैयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त चूंड जो शेड्यूल 14 मार्च ते जारी कयो वेंदो। इलेक्शन कमीशन मूजिबि सेनेट जे 48 ख़ाली सीटुनि ते चूंड थींदी। संदसि चवणु हुयो त 25 आईनी तरमीम तहत पाटा जूं सीटूं ख़तम थी वयूं। इलेक्शन कमीशन सेनेट जी चूंडुनि लाइ तैयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त चूंड जो शेड्यूल 14 मार्च ते जारी कयो वेंदो। इलेक्शन कमीशन मूजिबि सेनेट जे 48 ख़ाली सीटुनि ते चूंड थींदी। संदसि चवणु हुयो त 25 आईनी तरमीम तहत पाटा जूं सीटूं ख़तम थी वयूं। इलेक्शन कमीशन सेनेट जी चूंडुनि लाइ तैयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त चूंड जो शेड्यूल 14 मार्च ते जारी कयो वेंदो। इलेक्शन कमीशन मूजिबि सेनेट जे 48 ख़ाली सीटुनि ते चूंड थींदी। संदसि चवणु हुयो त 25 आईनी तरमीम तहत पाटा जूं सीटूं ख़तम थी वयूं। इलेक्शन कमीशन सेनेट जी चूंडुनि लाइ तैयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं। इलेक्शन कमीशन सेनेट जी चूंडुनि लाइ तैयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त चूंड जो शेड्यूल 14 मार्च ते जारी कयो वेंदो। इलेक्शन कमीशन मूजिबि सेनेट जे 48 ख़ाली सीटुनि ते चूंड थींदी। संदसि चवणु हो त 25 आईनी तरमीम तहत पाटा जूं सीटूं ख़तम थी वयूं। इलेक्शन कमीशन मूजिबि सेनेट जे 48 सीटुनि ते चूंड थींदी।